नूरदीन मेमन सियासी वर्कर रहियो, हालात पुराणा जे अंदर ही जदोजहद ऐं जाखोड़ में रहियो आहे, ही नौकरी हिनखे को मिली आहे। उन करे हिन में जेके जरासीम आहिनि उहे जरासीम हिनखे वेहण नथा ॾियनि ऐं अॼु ही तहरक उन जो सबूत आहे। त हिन सभिनी दोस्तनि खे गॾु करे वरी हिकिड़ो पंहिंजो नओं सफ़र शुरू कयो। अॼु जंहिं तारीख़ी शहर में नेरुन कोट में पाण बीठा आहियूं, ही नेरुन कोट जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध फतेह कई हुई त हिन जी वॾी ओज हुई, हिन जी वॾी अफ़ाजत हुई। हिते मेमन ऐं लोहाणा जेके हुआ उहे वॾे कारोबार ते छायल हुआ, पर मोहम्मद बिन कासिम जे फ़ौज हिन शहर खे तहस नहस करे छॾियो। उन खां पोइ वरी कलोड़ जेको ख़ुदाबाद दरिया खे ॿोड़ियो ऐं हुननि हिते गंजे टकर ते नओं शहर हैदराबाद जे हवाले सां आबाद कयो ऐं 36 एकड़नि ते पको किलो ऐं कचो किलो क़ाइमु कयो। ऐं उन खां पोइ हिते हिकिड़ो अनाज जे थ्रू असांजा जेके वापार थींदा हुआ उन सां ईरान सां ॿियनि सां हिते हैदराबाद जी वरी हिकिड़ी औज आई हैदर जे नाले सां। हैदराबाद जो कयो हैदराबाद जो ऐं खैरपुर रियासत जो उन्हनि जा वापार थिया ऐं इंग्लैंड में हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस तौर ते साबित थी त ही हैदराबाद जेको आहे तारीख़ जी दिलि आहे, सिंध जी दिलि आहे ऐं सिंध जी सूंह आहे। अॼु जो कदम कल्ह जो कदम असांजो जेको हैदराबाद मां शुरू थियो आहे, इहो हैदराबाद जो कदम सॼी सिंध में अव्हांखे छाईंदो, परछाईंदो ऐं पखेड़ींदो। इन करे असांखे पंहिंजे सिस्टमनि ॾांहुं वञिणो पवंदो। असां वटि तमामु वॾा पढ़ियल लिखियल नाला मेमन जेका वॾे में वॾो वधीक जो फोरम आहे उनजो जेको इंचार्ज आहे नूरमन सिंधी उन्हनि माण्हुनि खे तव्हां जॾहिं गॾु कंदो ऐं उन्हनि जी थिंक टैंक ठाहींदो त तव्हां जिन माण्हुनि जो आइडियाज़ हुजे जेके माण्हू हिन मुआशिरे ऐं धरती जी थिंक टैंक आहे। उन खां ॿिए नंबर ते जीअं हुसैन चई वियो, डॉक्टर साहब चई वियो त असां माली तौर ते मुस्तक़िल उहो सिस्टम ठाहिणी पवंदो पवे। पर आउं उहो नंढिड़ो हिकिड़ो गुज़ारिश कयां त असीं रमज़ान महीने में असांजा बिरादरी जा माण्हू ऐं रजब ऐं चौथों तबको असांजो मिस्कीन ऐं